माया किशोर स्वर्ण इसरानी भगवान झूलेलाल जे जन्मोत्सव जो आगाज थी चुकियो है। अज इतने मथुरा के गोवर्धन रोड ते स्थित कृष्णा आर्चिड में भगवान झूलेलाल जन्मोत्सव जो शुभारंभ थियो है। इतने लाल साईं जी जोत जी प्रज्वलित कई वही है। इन सां गॾु पूरी कॉलोनी में घर घर में पूजा अर्चन थिए पियो। ये संकीर्तन यात्रा भी निकले पई, छेज निकले पई। पूरी झलकी मां तव्हांखे ॾेखारींदुसि। तव्हां जुड़ल रहियो मूंसां गॾु ऐं ॾिसंदा रहियो किशोर स्वर्ण इसरानी सां गॾु सिंधी नॉलेज। कार्यक्रम के विषय में असाने विच में आईने एक सिंधी महिला। हाँ ता बतायो अज तवाके किया पो लगे? हाँ अच्छा, तो भगवान झूलेलाल जो जन्मोत्सव जल्दी है तो उन विषय में तवा छा तैयारी कई है? बहुत बढ़िया, यानी कि सभी के चेहरे पे मुस्कान आए, खुशी आए। शहर भर में सिंधी उत्सव कार्यक्रम हलन पिया। इन ही कड़ी में आज कृष्णा आर्चिड में भगवान झूलेलाल जन्मोत्सव जो आगाज थी वियो है। चेटीचंड पर्व की शुरुआत थी वही है। इतने लाल साईं श्री झूलेलाल जी अमर ज्योत प्रज्वलित कई वही है। घर घर में ही अमर ज्योत जी है अज घर घर में वने पई, सभी पूजा अर्चन करन पिया। इतने सिंधी समाज जा जेका सम्मानित करणा आहिनि वो सब बैठा है। असीं चाहियूं था कि इनका ये जानकारी वठूं कि अज जो कोई कार्यक्रम है ये किया लगे हुआ है। इन संदर्भ में तवा छा जानकारी ॾियण चाहिना तो मिसा गॾु वेठल आहिनि हिते श्री रामचंद खत्री जी। तमां तव्हांखां पुछण थो चाहियां अॼु जो जेके कार्यक्रम आहे इन संदर्भ में तव्हां छा था ॿुधायो? अॼु जो जेको कार्यक्रम आहे कृष्णा ऑर्चिड सिंधी भाउरनि जी तरफ़ां आहे। ॾाढो सुहिणो कार्यक्रम हले पियो। ज्योत प्रज्वलित जेकी आहे पार्क मां थी हर घर में ज्योत वही ऐं हर एक पंहिंजे हिसाब सां ज्योत जा दर्शन करे पूजा पाठ कयो हुयो। अॼु मूंखे ईअं लॻे थो त असीं सिंध प्रांत में त कान हुआसीं, पर अॼु जेका असीं मथुरा शहर में आहियूं जेके सिंधियत जी असांखे यादगार अचे पई त असीं सिंधी आहियूं ऐं झूलेलाल जो मेलो ऐं स्वामी जी जी जयंती जेकी असीं धूमधाम सां मनाईंदा आहियूं। अॼु उन संदर्भ में
श्री झूलेलाल जी ज्योत प्रज्वलित कृष्णा ऑर्चिड में कई वई। तव्हां ॾिठो कि अॼु कृष्णा ऑर्चिड में जेकी रौनक लॻी पई आहे हिन संदर्भ में जानकारी ॾिनी आहे। मां ॿुधायां थो मूंसां गॾु मुंहिंजा ॿिया बि साथी वेठल आहिनि त मां हिते स्टार्ट करां थो। असांजा पूज्य सिंधु जनरल पंचायत जा अध्यक्ष वेठल आहिनि त श्री नारायणदास लखवानी जी, तव्हां जी कार्यक्रम जे संदर्भ में जानकारी ॾियो। जय झूलेलाल। अॼोको जेको ही कार्यक्रम असीं ॾिसी रहिया आहियूं त ईअं थो लॻे जीअं असीं मिनी संद में पहुची विया आहियूं। ऐं मां सभिनी सिंधी समाज जे भाउरनि खे, भेनरुनि खे, माताउनि खे वाधाई थो ॾियां जो कि समय जे करे बढ़ी चढ़ी करे प्रोग्राम में शामिल थिया आहिनि, कार्यक्रम जी शोभा वधाई आहे। मां पुनः सभिनी खे धन्यवाद कंदुसि। जय राम। त असांजे विच में वेठल आहिनि श्री प्रदीप उकरानी जेका पूज्य सिंधी जनरल पंचायत जा मंत्री जी बि आहिनि। अॼु जे कार्यक्रम जे संदर्भ में तव्हांखे कहिड़ो पियो लॻे माहौल? जय झूलेलाल। जय झूलेलाल। सबसे पहले सभी कृष्णा ऑर्चिड के सिंधी निवासियों को बहुत बहुत बधाई। इतना सुंदर प्रोग्राम जो उन्होंने आयोजित किया है और सच कहा हमारे अध्यक्ष जी ने कि ऐसा लग रहा है कि मिनी सिंध में हम पहुंच गए हैं। मैं पुनः बधाई देता हूं सुंदर कार्यक्रम करने के लिए। धन्यवाद। लाड़ी लवाड़ा सिंधी पंचायत जा अध्यक्ष भी इनमें मौजूद आहिनि श्री जीवतराम चंदानी जी। ऐं मां उन्हनि खां बि चाहींदुसि कि अॼु जे कार्यक्रम जे विषय में पंहिंजी जानकारी ॾियनि। जयराम जी। जयराम जी। कृष्णा ऑर्चिड में सिंधियुनि जे पारां ही प्रोग्राम थियो आहे, ॾाढो सुहिणो प्रोग्राम थियो आहे। सभु बधाईअ पात्र आहियूं। जेतिरे जोश में प्रोग्राम थियो आहे, अॼु ख़ुशी जी ॻाल्हि आहे। पंहिंजी झूलेलाल सत्ता जी प्रोग्राम थियो आहे। अॻियां बि प्रोग्राम निर्मित थींदा रहंदा, उनमें घणो विश्वास आहे। त हिन प्रकार पूरे कृष्णा ऑर्चिड में अॼु रौनक लॻी पई आहे ऐं मां अहिड़ी तव्हांखे जल्दियूं निरंतर तव्हांखे ॾेखारींदो रहंदुसि। असांजे विच में श्री सुंदर खत्री जी बि वेठल आहिनि। तव्हां अॼु जे कार्यक्रम जे बारे में ॿुधायो। जय झूलेलाल। जय झूलेलाल। कृष्णा ऑर्चिड में सिंधी भाउरनि खे, भेणनि खे लख लख वाधायूं सभिनि खे परिवार से। भाई असांजे विच में वेठल आहिनि श्री किशन चंद भाटिया जी। तव्हां बि पंहिंजे कार्यक्रम जे बारे में ॿुधायो। अॼु असां सभी सिंधी समाज में उत्साह है, उत्सव है। असांजी झूलेलाल जयंती जो झूलेलाल साईं जो जेको कार्यक्रम हिन कॉलोनी में असांजे मथुरा शहर में हले पियो, असां सभिनी भाउरनि जी तरफ़ां सभिनी खे वाधायूं हुजनि। त असांजे विच में श्री चंदनलाल आडवाणी जी आहिनि। हिकु जोरदार जयकारे सां गॾु जय झूलेलाल। जय झूलेलाल। असांजा पूज्य सिंधी जनरल पंचायत जा महामंत्री श्री बसंत मंगलानी जी बि आहिनि। तव्हां जे कार्यक्रम जे बारे में ॿुधायो। कृष्णा ऑर्चिड वारा तव्हां सभिनी भाउरनि जो स्वागत कनि था पिया। ख़ासि करे मां करां थो, मुंहिंजे घर सभिनी अचण में आहिनि। मूंखे हिन ॻाल्हि जी ॾाढी ख़ुशी आहे। ऐं अशोक लालवानी जी बि कुझु चवनि पिया। अॼु असांजे मथुरा शहर में ब्रिजवासी ब्रिज जो शहर आहे। हिन करे कृष्णा ऑर्चिड में जेको प्रोग्राम कयो आहे सिंधी भाउरनि, उनजी लख लख वाधायूं। झूलेलाल सां असां सिंधी जी पहचान आहे, तंहिं करे लख लख वाधायूं। हिन प्रकार सां अॼु जे कार्यक्रम जी इहे सभिनी ख़ुशी मनायूं आहिनि ऐं सभिनी पंहिंजा पंहिंजा वीचार व्यक्त कया आहिनि। हिन प्रकार जी ख़बरुनि लाइ तव्हां जुड़ियल रहियो मूंसां गॾु ऐं ॾिसंदा रहियो किशोर स्वर्ण इसरानी सां गॾु सिंधी नॉलेज।
सभी भावर बहनरनि मिली करे झूलेलाल जयंती जो एॾो धूमधाम सां उत्सव मनाए रहिया आहियूं। हिन शानदार कार्यक्रम जे लाइ मां कृष्णा ऑर्चिड जे सभिनी परिवारनि खे लख लख वाधायूं थो ॾियां, धन्यवाद थो ॾियां। अज इतने कृष्णा ऑर्चिड परिवार में 100 दर्जन परिवार गजी करे ये मेलो मनाया हुआ है। सफल प्रोग्राम जो आयोजन हुआ है और सभी सिंधी परिवार के धन्यवाद चाहते हो। सभी सिंधी परिवार गजी करे मिनी चेटीचंड मनाया हुआ है, इन नाले के लिए धन्यवाद। जय